असांजे एस इंडिया टीवी HK TV ग्रुप जा श्री कमल वरदाणी साहब संवाददाता राष्ट्रीय ऐं श्री अहमदाबाद खां श्री श्याम अरोड़ा जी हिकु रिपोर्ट। सॼे हिंदुस्तान में चेटीचंड पूरे महीने ते कीअं मल्हायो वियो उन जी झलकूं ऐं ख़ासि करे न्यू दिल्ली जे 21 तारीख़ जूं झलकियूं ऐं उन खां पोइ अचण वारे 28 तारीख़ जूं झलकियूं बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ॾिसंदा रहिजो सिंधी कच्छी चैनल यानी एस इंडिया TV, हिकु रजिस्टर्ड ग्रुप। ही असांजूं भेनरूं शेरनियूं ॾिसो असांखे गॾिजियूं आहिनि, जेके मूंखे पूना में हिंगलाज माता जे मंदर में गॾियूं हुयूं। अॼु ही असांजा ॾिसो अदाणी साहब आहिनि, ही भाऊ बि आहिनि। दादा, तव्हांजी मुलाक़ात मूंखे किथे थी हुई? पंहिंजी जेका आहे शिरडी में थी हुई ऐं शिरडी में उन खां पोइ पाण पुणे ताईं जेको आहे गॾु आयासीं, बिल्कुलु गॾु हलियासीं ऐं सभु बस में जेको आहे पंहिंजे ॾाढी जेका आहे मौज मस्ती ऐं पाण ॾाढो गौशाला में बि मां घणी गौशाला में राति जो 12 बजे रोटी खाराई ॾिसो, ही कॾहिं भुलिजंदा कान। गौशाला में कॾहिं न बोलो 150 माण्हू मूंसां गॾु आहे ऐं सभु दिल्लीअ जा। हिकिड़ो महेश कुमार आहूजा खाली हो, उते जो तव्हांजो स्वागत आहे दादी, धन्यवाद। ओके ओके, जय झूलेलाल। ही ॾिसो असांजा दोस्त यार, असांजा देवनानी दिल्लीअ मां। देवनानी साहब, तव्हांजो स्वागत आहे। देवनानी साहब, अॼु ॾाढी ख़ुशी आहे तव्हांजे मन में ऐं मुंहिंजे मन में। असांजो सिंधी जागृत थी चुको आहे। आख़िर ही सिंधी दिल्लीअ में पुठियां छो आहे? दिल्लीअ में अॻियां आहियूं। धन्यवाद धन्यवाद, जय झूलेलाल। सिंधीअ जी एकता जो प्रतीक आहे। असां हर शहर में हर शहर जा वासी हुते मिलूं था, ॻाल्हियूं था, ॻाल्हायूं था, डिस्कस कयूं था। इहा ई असांजी सिंधी एकता जी पहचान दादा भरत कुमार, आखिर तव्हां हिते जेको फंक्शन कर रहे हो सिंधी समाज जो, उनजो उद्देश्य छा आहे? सिंधी एकता जे लाइ बराबरि आहे। जनमॾींहुं था मल्हायूं धूमधाम सां। पहिरियों दफ़ो जवाहरलाल स्टेडियम दिल्लीअ में पूरो दिल्ली नहीं, पूरो विश्व का सिंधी समाज का संत महात्मा अचनि था। ॾिसो कीअं हिते मौज थी लॻे, झूलेलाल जो जनमॾींहुं था मल्हायूं। बराबरि आहे दादा, धन्यवाद। तव्हांजो स्वागत आहे। तव्हांजो शुभ नालो? मुंहिंजो नालो आहे भरत वाधवानी। मां आहियां सीनियर वाइस प्रेसिडेंट प्रगतिशील सिंधी समाज। मौके ते असांजा कमल भाई वरदाणी बि ॿ अखर ॻाल्हाईंदा। आख़िर सिंधी असांजो पुठियां छो? सिंधी हाणे जेके पूरे देश विदेश में बटिजी विया हुआ, पखिड़ियुनि मां बि खिरजी विया, हाणे थोरा स्टेबल थिया आहिनि। हाणे धीरे धीरे पंहिंजे पाण में एकता क़ाइमु करे। तव्हांजो बि स्वागत आहे। महोदय श्री कमल वरदाणी साहब हिते हींअर आया आहिनि। श्याम भाई रोहरा साहब झूलेलाल जे दरबार में हींअर अची रहिया आहिनि, दर्शन करे रहिया आहिनि झूलेलाल साहिब जा। असांजो झूलेलाल साहिब दिल्लीअ जा लाजपत नगर दिल्ली दिल्ली ॾिसो, लाजपत नगर में श्याम रोहरा साहब, ही साईं दरबार, विजय इसरानी, महेश आहूजा, जितेंद्र भाई जेठाणी, त सभु हिते हाज़िर आहिनि। तव्हांजो स्वागत आहे दादा। अचो अचो, सिंध खे वसायूं, भारत में सिंध जी जोत ॿारियूं, सिंधी जहान जा छोकिरा न्याणियूं उन्हनि जूं शादियूं करायूं, उन्हनि जा पका कम कयूं। तव्हांजो सभिनी जो दादा स्वागत आहे। धन्यवाद, जय झूलेलाल, जय रामापीर। मां महेश पी आहूजा, गुजरात मां। वॾे पैमाने ते फंक्शन थी रहियो आहे। तव्हां किथां दादा? बड़ोदरा जा। असांजा माखी जानी चैरिटेबल ट्रस्ट असांजा जिगरी जान आहिनि। तव्हांजो बि स्वागत आहे। झूलेलाल, जय झूलेलाल, आयो लाल कयो झूलेलाल। अॼु दिल्लीअ में सुठो प्रोग्राम थी रहियो आहे। दादा श्री अध्यक्ष महोदय कमल भाई वरदाणी साहब, असांजा श्याम अरोड़ा जी, माधव भाई नेनवाणी साहब, लदाणी ईडर वारा,
असांजा हिकिड़ा अहमदाबाद जा एडवोकेट साहिब तथा अशोक लीला जी, जितेंद्र जेठाणी जी ऐं विशेष सम्मानित व्यक्ति असांजा दीपक रोहरा जी, जेके विजय इसराणी साहिब जा हथ मजबूत करे हिते पुगाइनि। उन्हनि असांजे रहण जी व्यवस्था, रोटीअ जी व्यवस्था सुठे नमूने आदर सत्कार सां कई। असां हिन वीडियो ज़रिए तव्हांजो स्वागत करे रहिया आहियूं। अचो त हिन सिंधी यज्ञ में अॼु 21 अप्रैल जो शामिल थियूं। तव्हांखे सिंधी समाज खे सैल्यूट करे रहियो आहियां कि असांजी हिकु पेशवाणी, असांजा विजय भाई इसराणी हिकिड़ा इंजिन आहिनि ऐं असां हुनजा दॿा आहियूं, ऐं दॿा न पर असां हुनजा पैसेंजर आहियूं। हाणे विजय इसराणी साहिबु असांखे किथे थो खणी वञे, इहा सोच सिंधी समाज जी रहंदी। हिन मौक़े ते आयल महिमाननि जा ऐं दिल्ली वासियुनि जा ऐं जेके हिन ग्रुप जे अंदरि शामिल थिया आहिनि, उन्हनि सभिनी खां विजय इसराणी तरफ़ां मां तव्हांखे अभिनंदन करे रहियो आहियां। जय झूलेलाल। क्या कहना चाहूँ, इधर और इधर रखो जैसे लोग हरिओम। धन्यवाद। ॿ मिंट दादा, ॿ मिंट। धन्यवाद। जय रामापीर। ॾिसी रहिया आहियो तव्हां दिल्ली, हींअर तव्हां ॾिसी रहिया आहियो नियाणियूं, छोकिरियूं, छोकिरा हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि। जागो सिंधी सागो, असांजी सिंध किथे, असां भारत जा माण्हू, असांजी सिंध जी लड़ाई चालू रखो। धन्यवाद।